वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मलार तोखे आए केतिरा ॾींहं थी विया आहिनि, पर अञा ताईं चाचा वारनि असांजे विहाउ जी पचार ई न कई आहे। आख़िर इहो इंतज़ार जो औखोपन कॾहिं पूरो थींदो ऐं असां कॾहिं मिलंदासीं? कतियूं के याद में गुज़रियूं, चङो चेटन में मिलंदासीं। सरिया पीला झलींदी गुल, वरी उन खेतन में मिलंदासीं। बस कर मलार, मां हिते तुंहिंजा राग ॿुधण न आई। हर ॻाल्हि खे मज़ाक में उॾाइण जे बदिरां कॾहिं संजीदा थी जवाब ॾींदो कर। मूलाण हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध मुंहिंजी। असां कुझु ॾींहंनि में खूनी कोट ते हमिलो कंदासीं। साले जे पीउ खे उतां आज़ादु कराए उतां वांदो थी पोइ बाबा सां पंहिंजी शादी जी ॻाल्हि कंदुसि। मां ही तुंहिंजा 2-3 ॾींहं सबुर नथी करे सघां। दिमाग़ त सही अथई न, एॾी तकड़ छाजी आहे? ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। ॿियो ॾींहुं कंहिं ॾिठो आहे? जेको आहे इहो ई पल आहे जंहिंमें असां मौजूदु आहियूं। ईंदड़ वक़्त जी कहिड़ी ख़बर? तूं ठीक थी चईं, साह ते वेसाह नाहे, पर सब्र बि कंहिं शइ जो नालो हूंदो आहे। मोमल तकड़ करण शैतान जो कमु आहे। केतिरनि सालनि जे इंतज़ार खां पोइ हाणे मां मिलण जो थी चवां त तूं इनखे तकड़ तो समझी? इहो वक़्तु आख़िर गुज़री वियो न, जिते हेतिरा साल इंतज़ार कयो अथई। 2-3 ॾींहं ॿिया सही गुज़री वेंदा, कहिड़ी देरि लॻंदी? पर मलार, मां इहो थी चाहियां त चांडोकी सां गॾु असां ॿिन्हिनि जो बि विहाउ थी वञे। मूं ॿुधो आहे त चाचा शाह मुराद खां खान बहादुर चांडोकी जी शादी तारीख़ घुरी आहे, उहो बि इन हफ़्ते में। चांडोकी, चांडोकी, दर खोल चांडोकी। ये केड़ी बाराणी आहे? दर खोल, दर खोल, दर खोल चांडोकी। तुंहिंजी मां तुंहिंजे दर में अखियूं विझो वेठी आहे। प्लीज दर खोल चांडोकी, चांडोकी दर खोल। मुझे हाँ भरनी पवंदो। मां पाण के मारे छॾींदसि, पर इन शहरोज़ सां शादी न कंदसि। ठीक है, ठीक है, तू न कजाए शादी शहरोज़ सां, पर दर तो खोलना मुझे दिए। दर खोल। ॾिस, तू पाण के अंदर बंद करे घुटची घुटी मरी वेंदी है। दर खोल। तू ॾिठो कोन अम्मी, बाबा मोते की हथ कयो? जिंदगी में पहिरियों बाबा मोते हथ खयो आ। चांडोकी दिए, ॾिस, तू मोते एॾो ज़ुल्म न कर। अम्मा, छा थियो आहे? तव्हां परेशान छो आहियो? मल्हार मुंहिंजा पुट, चांडोकी पंहिंजो पाण कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं तुंहिंजे बाबा उन ते हथ खयो आहे। छा? चांडोकी, ओ राणी, ओ मुंहिंजी प्यारी भेण, दर खोल। ही तुंहिंजो भाउ तोसां गॾु आहे। दर खोल मुंहिंजी प्यारी भेण। मां ॾिसां थो तुंहिंजो शहरोज़ सां ज़बरदस्ती शादी केरु थो कराए। दर खोल मुंहिंजी सुहिणी भेण, दर खोल। अड़ा एबी दबाए एबी ये बंदूक बाहर खड़ी हलो, पक्षियों ने शिकार कंदे या नहीं अड़बजी अबला बड़ा बड़ी जीवा बे अब अरे यार गुलाम रसूल तो की किया समझाया? सच पूछी तो या तुम्हारी बोली मुखी समझ में नथी अची। घड़ी सवा तरस भला अधी बानू अचे तो उन्हीं के बुधाए, उहा ही मुखे समझाईंदी तो तू चवण छा तो चाहे? अरे आओ 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 खबर है तुम तो अधी गाह ते वही आ, पर एकड़ी गाल तो बुधाए, अधी के घर का 12 किलो न छडींदो कर। ओ गाह ते वही आ तो सवा घड़ी तू भी गड वनी सा न। दिसी तो ताणे गोठ जो माहौल को सागियो रह्यो आ न बाबा, कुछ होश का कमोट।
ओ अदी चङो थियो तूं अची वई सवेर खां गुलाम रसूल अलाए छा छो पियो चए ॿुध त सही हे चवे छा थो आई थई चओ दी खे हाणे छा थो चवणु चाही ॿुध अदी हाणे धीरू पारा केरु सम्झेसि छा थो चए अदा भाउ गुलाम रसूल पुछे थो त खूनी कोर्ट ते हमले जो प्रोग्राम कॾहिं जो कयो अथव चए थो त मां बि गॾु हलंदुसि नको तूं छा जे लाइ हलंदे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे तूं जो न असां सां गॾु हली त अधी अकेली कोन थींदी हा ऐं ॿी ॻाल्हि त खूनी कोर्ट ते रता हुअण का आसान ॻाल्हि नाहे ओॾे वञण माना सिर जो सांगो लाहिण तूं हिते चङो आहे रब पाक अव्हां जी हिफ़ाज़त कंदो अदा फतेह हमेशा हक़ जी थींदी आहे अलाह दुश्मननि खे बि निस्तो नाबूद कंदो अदी अदा हो रस्ते में मूंखे हींअर शेरोज खान मिलियो हो शहरोज खान मां तोखे कुझु चयो त कोन अदा 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 मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुधो अदा कुझु न चयो हुन मूंखे ऐं हुन में एतिरी जुरत बि न आहे जो हू मूंखे कुझु चई सघे थियो ईअं जो मां रस्ते तां गाह खयो पे आयसि त ओचितो हुनजी गाॾी साम्हूं अची वई हुनजी चांडोकी सां शादी थियण वारी आहे न ॾींहं पधरा थियण वारा आहिनि त उन ते ॾाढो ख़ुशि आहे पर अदा शेरोज खान ॾाढो गंदो माण्हू आहे वेचारी ज़ीनत सां हुन छा कयो तव्हांखे त सॼी ख़बर आहे न हेड़ा माण्हू ॻोठ जे मथां कोढ़ जे दाग वांगुरु हूंदा आहिनि तव्हां बानो जी पचर छॾे ॾियो बहितर आहे न डारे सर बानो जी पचर छॾे ॾियो तुंहिंजी मैटाणी आहे इन जे लाइ थो चवीं न सरकार इहा ॻाल्हि न आहे पर साले ॾिंगो माण्हू आहे इन करे थो चवां मां ग़रीब जो ॿार आहे मुफ़्त में मरी वेंदो इहो बाबा जी टेक ते पियो थो हले पर सरकार कंहिं छोकिरी सां अहिड़ी ऊची हरकत कंदे वॾो रेस माफ़ कोन कंदो अरे हेॾे ॿुधो ज़ीनत सां हेॾो मूं हशर कयो कहिड़ी मूंखे फांसी आई हाँ कहिड़ी मूंखे फांसी आई तॾहिं रेस सां माफ़ी तलाफ़ी करे तव्हांजो सिर बचायो सावण फ़क़ीर त ग़रीब ऐं पेपो अची वियो तंहिं करे चुप करे वेही रहियो पर सालिया हर नंढी वॾी ॻाल्हि ते बंदूक हथ में खयो वेठो हूंदो आहे मां ईअं नथो चाहियां त तव्हां बानो खे ईअं सरेआम खणी अचो अरे बाबा मां चवां थो त अहिड़ी तरह सां कमु कयो जो नाग बि मरी वञे ऐं लठ बि बची वञे सम्झो था न शाबाश बाबा असांखे माफ़ कयो नंढा रेस इहो कमु असां खां न पुॼंदो अरे हेॾे तव्हीं मूंखे जवाब था ॾियो शेरोज खान खे जवाब रेस नंढा सालिया खां असां टिजूं था ॿाहिरियों को माण्हू घुराए तव्हां कमु कराए सघो था इहो शाबाश अख में आ या चोरी मुझे अख में आ चांडोकी तू रोअण त बंद कर तूं मूं ते भरोसो कर मां तोसां कुछ भी गलत थियण न ॾींदुसि तुंहिंजे न आसरनि ऐं दिलासनि में पाणी सिर तां गुज़री वेंदो ज़हली चांडोकी मां तुंहिंजी ज़हनी कैफ़ियत जो अंदाज़ो लॻाए सघां थो ऐं न तूं डिप्रेशन में आहीं परेशान आहीं इहा मूंखे ख़बर आहे रुगो डिस्टर्ब न
मां खौफज़दा भी आहियां। खान बहादुर बाबा का हफ्ते खन में निकाह जो ॾींहुं घुरियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त बाबा के मूं तुंहिंजे हवाले सां सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। पोइ चाचा जो रिएक्शन छा हो? तुंहिंजे ख़्याल में बाबा जो रिएक्शन छा हुजणु खपंदो? सख्त नाराज़गी, नौबत हथ खणण ताईं पहुती हूंदी। यस, तुंहिंजे करे बाबा मूं ते ज़िंदगी में पहिरियों दफ़ो हथ खयो आहे। इन जो हिसाब केरु ॾींदो? मां ॾाढो शर्मिंदा आहियां चांडोकी। तो मुंहिंजे करे एतिरो बर्दाश्त कयो आहे। शर्मिंदगी मसले जो हल ना है ज़रली। आई नो, मां ॼाणा थो ऐं कुछ सोचां भी थो। शेरोज खान खे तुझे हासिल करण जी टोड़ मां कठी ॿाहिरि उछलाईंदुसि। शेरोज, शेरोज मूंखे छा थी वियो आहे सोटा? कहिड़नि ख़्यालनि में धुंध रहंदो आहीं? हर वक़्तु वेगानो ऐं परेशान नज़र ईंदो आहीं। छा ॻाल्हि आहे? न बाबा साहब, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। न मूंखे घर न खाट, न बच्चा न ॿार, त पोइ मूंखे उल्को छाजो थींदो? सोटा, लॻे थो त तोखे इश्क जी चोट लॻी आहे। केरु आहे छोकिरी? ॿुधां मूंखे। छोकिरी? कहिड़ी छोकिरी बाबा साहब? मुंहिंजी ज़िंदगी में त का बि छोकिरी कोन्हे का। त पोइ आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻणती आहे जेका तोखे अंदरूं ई अंदरि खाईंदी पई वञे? बाबा साहब, नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि कयां? चओ, छा अथई दिलि में? बाबा साहब, मां ॾाढो थकिजी पियो आहियां। डिघी मोकल ते वञण थो चाहियां। सोडा, छा तूं मुंहिंजी ख़िदमत करे करे थको आहीं? हाँ? बाबा साहब, मां ज़िंदगी जी यकसानत खां तंग थी चुको आहियां। साॻियूं ॻाल्हियूं, साॻा ई पंध, साॻा ई हथनि में हथियार, घिटनि में भॼ भॼाड़ो। बाबा साईं, मां ईअं थो महसूस कयां त ॼण हिकु जॻह ते पथराइजी चुको आहियां मां। बाबा साईं, हाणे त मां ज़िंदगीअ जा ॾींहं थो पियो वेठो ॻणियां। ठीकु आहे, त पोइ तूं कुझु अरसे जे लाइ कराची वारे बंगले ते रह। ऐं हा, हुन शामीर ते बि नज़र रखजां। आहे त मोगो मटर, पर हुन ते नज़र रखणु तमामु ज़रूरी आहे। छा सम्झे? शमीर साईं, उथ तली वेचारी। ॿिनि ॾींहंनि खां तो तड़ी नाहे कयो। हलो तो। न ॿुधो वेंजा, तूं को वेचारी तो वेचना त तूं वरी स्कूल हल। साईं, स्कूल त नंढड़ा ॿार वेंदा आहिनि। तूं त हाणे माशाअल्लाह वॾो थी वियो आहीं। हा ॾिस, बाक़ी एॾो वॾो थिया तो जेतिरो थी वियो ॾिस, एतिरो फ़र्क़ु आहे। इन ई करे साईं तोखे चवंदो आहियां न त रांदि करण सां रांदि करणु छॾे ॾे। मज़ा कयां, पर ॾाढो बोर थींदो आहे। साईं तोखे घुमण जो मां वठी हलंदो आहियां। पाण समुंड ते हलंदा आहियूं, ॿार घोड़नि ते चढ़ंदा आहियूं, गाॾियुनि में घुमंदा आहियूं। थबू ॿियनि जा माउ पीउ हूंदा आहिनि न, जज हूंदा आहिनि। खान बहादुर साईं भी जहिड़ो कर तव्हांजो पीउ आहे न बाबा। जहिड़ो कर पीउ आहे न, सच में त न आहे। पापा किथे आहे? मुंहिंजी मम्मी किथे आहे? अरे शमीर, अरे बाबा
पुट रूबो ना है बाबा साईं ना छेमी साईं न रो बाबा वॾो थी वियो पोइ बि रोए मां हाणे तुंहिंजी का बि ॻाल्हि न मञंदसि धणी बचका। छा छोकिरीअ खे सॼी उमिरि घर में विहारींदे हुनजो को न को बिलो करणो पवंदो तोखे। जे शाह मुराद वारनि सां तूं नथो ॻाल्हाई त मूंखे मोकल ॾे, मां ॻाल्हायां ने। मूं शाह मुराद सां ॻाल्हायो आहे, चयो थोमांसि त चांडोकी सां गॾु असांजी धीउ जो ॿारु लाहे। इहा चांडोकी शेरोज़ खान सां मुश्किल पड़जे। छा मतिलब? इन छोकिरीअ जो कंहिं ॿिए सां चक्कर पियो ॿुधजे। चवनि था त पुलिस जो वॾो ऑफिसर आहे। इन जो मतिलब त छोकिरीअ शाह मुराद खे इन जो नतीजो ॾिनो। असां केॾो चयो त छोकिरीअ खे न पढ़ा न त चवण आखण मां निकिरी वेंदी, कोन मुड़ियो। हाणे भले पियो लोड़े। इन ॻाल्हि सां पढ़ण लिखण जो को बि मक़सदु कोन्हे। असांजी मूमल वरी कहिड़ी पढ़ियल हुई, केॾो असांखे ख्वार कई। तूं ॻरियल मुर्दा न उखाड़ शहज़ादी, इंसान ख़ता जो घर आहे। सो मूमल खां बि ऊंच नीच थी वई। तूं मां थी करे न्याणीअ जूं ग़लतियूं करण लॻी आई। चांडोकी मुंहिंजो अंदर साड़े छॾियो आहे। मुंहिंजे ख्वाब में बि कोन सोचो त मुंहिंजो पटको लाहे धूड़ करे छॾींदी। मां मञा थी त चांडोकी खे ख़ता थी वई आहे, पर उनखे एॾी वॾी सज़ा न ॾियो, उनखे अंधे खूह में न उछलायो। बाबा साईं, मां आदि चांडोकी सां वाइदो करे चुको आहियां त कंहिं बि सूरत में मां जो निकाह शेरोज़ सां न थियण ॾींदुसि। मल्हार तूं ख़ामोश रह। चांडोकी मुंहिंजी धीउ आहे, तूं केरु थींदो आहीं मुंहिंजे फ़ैसलनि में दख़ल ॾियण वारो? छा मां पंहिंजी भेण खे ईअं मरण लाइ छॾे ॾियां? खान बहादुर सां इनकार त ख़ुदकशी जे बराबर आहे न। वो कंहिं बि सूरत में संग फेरण कोन ॾींदो। शहरोज खान जो चांडोकी ज़िद बणिजी चुकी आहे। खान बहादुर पंहिंजे पुट खे असांजे साम्हूं कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। बाबा साईं, जेकॾहिं इहो शेरोज़ खान जहिड़ो ई न हुजे त पोइ खबरदार मल्हार, अहिड़ी का बि हरकत न कजां। जज़्बात में अची करे का अहिड़ी तहिड़ी हरकत करे वेठो त सम्झ ज़िलज़िलो अची वेंदो। महिरो संभाल पंहिंजे पुट खे। रब जो वास्तो अथई मल्हार पुट, असीं शरीफ़ माण्हू आहियूं, मथां वञी डूंगरनि सां मथो अटकायो अथई। अपुल, इहा ज़ीनत काथे आ? केर ज़ीनत? उहा त गाह करण वई आहे, पर पोयां मूं गामू खे बि मोकिलियो थमांस। गामूअ खे पोयां मोकिलियो अथईसि? ही तूं छा थी चवें, छा थी चवण चाहें? ऐं सावण, तोखे ख़बर कान्हे मुल्क में रहियो छा आहे? पके फसल मथां झार हकलणी पवंदी आहे। गंदे माण्हूअ जी सोच बि गंदी। हाणे छॾ इन ॻाल्हि खे। हे जेको अंधो एतमाद कयो वेठो आहे न, इन में ई त माण्हू धोखो खाईंदो आहे। इन छोकिरी ज़ीनतड़ीअ खे जेतिरो मासूम थो सम्झे न, मासूम न थई। ए ज़ीनत कहिड़ी बि आ, मुंहिंजी धीउ आ। तोखे फिक्र करण जी का बि ज़रूरत कान्हे का। आई छो? आई आऊं बि तुंहिंजी मां आहियां। भले वेगी सही, मुंहिंजी बि ज़िमेदारी आहे त हुनजी फिक्र कयां, हुनजे उथ वेह के ॾिसां, जांच लांस। वाह, तूं जेकॾहिं एतिरी भली थी पवे न त ॿियो मूंखे छा खपे? घर जो ख्यालु करी, ॿारनि बच्चनि जो ख्यालु करी, त बाक़ी छा खपे मूंखे? अम्मा, ओ मां न हींअर सुठी ज़ीनत खे अकेले में ॾिसी आयो आहियां। जो पाण में वेठा पोइ कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि। छा ॿुधी पियो सावण, ॿुधी पियो न? ॻाल्हि हिते जो हिते पधरी थी पई न। अरे ही तूं चो पुट्रा, गामू डाले रखण सां को गामू सचार कोन थींदो आहे। ही कूड़े कूड़े जो पुट्रा। नूर भटारे जो कसम, मां न हींअर तोखे ज़ीनत खे अकेले में ॾिसी आयो आहियां बाग़ में। जेकर तव्हांखे यकीन नथो अचे न, मूंसां गॾिजी हली उन्हनि खे मज़ा करे ॾेखारींदो हलियो। अचो। वॾी ॻाल्हि करे छॾी। ज़ीनत,
अलाए छो तुझे प्यार सच पुछी तो मुखे बदलाए छॾियो आहे। हाणे अलाए छो हिन दिल में खान बहादुर जे लाइ नफ़रत थींदी थी वञे। वो मोहब्बत जे क़ाबिल आहिनि भी न। शेरोज खान तक गोली हणण जे क़ाबिल आहे। ज़ीनत उन जो फिक्र न कर, हिक न हिक ॾींहुं उनखे गोली ज़रूर लॻंदी। ऐं इहो नेक कम लॻे थो त भाऊ सालिया जे हथां थींदो। सालिया जे हथां? हा, हुन बानो खे भी तंग करण शुरू कयो आहे सोडा। चांड्रो की सां शादी थियण वारी अथसि, वो बिन हरकत खां नथो मुड़े। चवंदा कोन्हनि त चोर चोरीअ खां वञे पर हेरा फेरीअ खां न वञे। ज़ीनत तू भले हाणे गाह कर, पर ॿुध रात जरूर अच जाए, समझी न पक्क सां। हाणे मां हलां थो, इन त को मूंखे ॾिसी वठे ऐं बदनामी थी वञे। हा, पर तू बाग मां दरगाह वारे रस्ते खां निकिरजां, मुंहिंजे पोयां न अचिजांइ। ठीक आहे, मां हाणे हलां थो, पर हा ॿुध अध मण जी पूरी भरी करे पोइ घर मोट जाए, ठीक आहे? तोसां गॾु हूंदी आहियां त जी हल्को रहंदो आहे, जिंदगीअ जा सभु बार विसरी वेंदा आहिनि। हाय हाय सदको वञाए, सच पुछी न मस हिन दिल ठाहिण जी ॻाल्हि कई थी, पर ॿुध रात जरूर अच जाए, मत ॻाल्हि विसरी वञे, ठीक आहे? हाणे मां हलां थो। छोरा ॻाल्हि त ॿुध, तूं असांखे केतिरो रुलाईंदे, तो किथे ॾिठो ज़ीनत ऐं सोढे खे? किथे ॾिठो याद कोने। हा याद अची वियो। ओ दे सामू ॾिठो मां। अरे धूड़ पई थी मुंह में, कॾहिं चए थो हिते ॾिठुमि, कॾहिं हुते ॾिठुमि, ॿुधाए चवंदो। ॻाल्हि त ॿुध छोरा, तो हिन माण्हे जे चवण ते को नाटक त कोन कयो आहे न? खुदा कर सावण, पंहिंजी धी जे मथां कख रखण लाइ मूं ते इल्ज़ाम न हणंदो कर। आऊं छो गा मूंखे चवंदुसि त ज़ीनत ते तोहमत हणे? हा, आ को चरी आया छा? तो जेकॾहिं न चयो अथसि ऐं गामू सचो आहे, पोइ ॿुधाए छो नथो त किथे ॾिठईनि? अरे छोरा याद कर तूं बि उन्हनि खे किथे ॾिठो हुई गॾु, ॿुधाए असांखे। अलाए चिबड़ खान छो परेशान आई? हाणे त जुदाई जा ॾींहं वञी थोरा बचा अथई। ॿुध सालिया सां को राब्तो थियो? चिबड़ अॼु ॻाल्हायो हई ऐं चई त केॾी महिल कोट ते हमिलो कंदासीं। इहो छा थो चई? भला ॿुध इहो तूं इन बारे में सालिया वारनि जी कहिड़ी मदद कंदे? चिबड़ मूं सालिया वारनि खे पहिरेदारनि जूं सभु कमज़ोरियूं ॿुधाए छॾियूं ऐं कोट में अंदरि अचण लाइ सभु गस मूं सालिया खे ॿुधाए छॾिया आहिनि। ॿियो वधीक जेको तूं हुकुम करीं। ॾाढा बसि रुगो दिलि सां दुआ कर त हिकु चक्कर हिन खूनी कोट मां आज़ाद थिया, पोइ ॾिसजाए त मां हिन वीचार खे पूरी सिंध जा मेला न घुमाया त मुंहिंजो नालो चिबड़ कोन्हे, चिबड़ चिराग क्या बोई हिकु लाला माल खलास। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।